किशोर दास्तान माझी मर्दानू नड़ बैठे किशोर दास्तान माझी मर्दानू अवल सारा आला हलाए मां अलमाल कुल मुल्क वासे विदूद लाए सरवर मोहम्मद महदार लाए अला उला रसूलुल्लाह लाए मौला मालिक ताहिर लाए सुना संडा आलम कर सुकार लाए दुरूद सलाम सारा मुरसल सरदार लाए आस करम कर किरदगार आलम लाए वखर सुआलो कम कर सवला कर रसलाए वखर सुआलो कम कर रस सवला कर रसलाए उम्मीदों असरातों में घना तवाब अलीम इंसान न गर्मी सही सके न सर्दी सही सके करम कर करीम वास्ते नूर लोडा जे नाफिया कुल दे तू सलीम अजीब रंग दिहाड़ी प्याज सिजन अलीम कदे बरिय में कदे भाकुर में तू रहम कर रहीम मुश्किल सब आसान कर वल आखिर तोखे सब आहे मालूम ज़ालिम जे ज़ुल्म खां कूड़े खां बचाए तू आई हकीम मान शान मटाऊं आहे तुंहिंजो सवलायूं आसानियूं कर तू आई अज़ीम सिधो रस्तो तू ॾेखार हाडी ज़ाहिर बातिन तू ई हलाईम मौला मिठू जा नामुमकिन कम मुमकिन थियनि कर आसां में ॾ पुॼाईम मौला मिठू जा नामुमकिन कम मुमकिन थियनि कर आसां में ॾ पुॼाईम हुयो हिकु माझी मर्दानू साणो गॾु को यारी उन सां गॾु अहल अयाल हुयो ॿी रात अंधारी हुन घणो वॾो इख़लाक़ हुयनि ॿी परदेदारी वाक़ुफ़ हुया वणझारा ॿी मुंड हुई मल्हारी हुन घणो ओनू जो थियनि मथां वसकारी कुझु हुन माल मटा ॿी हुयनि ज़िम्मेवारी दया मर्द में घणी हुई ॿी इंकिसारी अंग कर घणा हुयसि ॿी बुर्दबारी मींहुं वसियो गोड़ हुई घणी कयूं ख़बरदारी ख़ुफ़ियाती वॾी राति बि हुई सियारी ख़ुफ़ाइती वॾी राति बि हुई सियारी सीउ बि वढण जो संदेशो ॾिनूं कयूं उछण जी तयारी ऐं ॼाणो ॼाण घणा हुया कयूं टाबे इबादत गुज़ारी दुआऊं घुरियूं पे जमा ठेका मददगारी करणूं बि उन्हनि खे ई हुयो ॾींहं हुयनि पोइवारी हुया अकेला नवे कलाक कीअं राति गुज़रंदी कारी रातियुनि ऋण में ॿी चोॾसि चौधारी ख़ौफ़ ख़तरा अंदाज़ में घणा पिया विससा हुयनि जारी गोड़ गुमसान घणी हुई ॿी आवाज़नि आज़ारी खेवण हुई खुली पई कहिड़नि कहिड़नि रंगनि वारी जुड़ बि घणो हुयो ककरनि जी अचण वञण वारी जुड़ बि घणो हुयो ककरनि जी अचण वञण वारी सम्झो घणो थिए शरीर में ॿार खणनि के बारी सीउ बि घणो हुयो पर राति बि थी पे पोइ वारी करणो हुयो न गुज़रान जो बिसा बाल ऐं करणी तरकारी मिड़े में लूम मठज़ायूं कई मोहदे ॾेखारे न लाचारी वाइदे जो पको पुख्तो हो अंजाम कई ढेड थिए पारी कारव वारले निधन जो पको पुख्तो ॻाल्हारी जुमिलो बितोरे टके ॻाल्हाए ॾियावे सुखन हवारी उन्हीअ खे मोड़ी न मुश्की कई सर में भलीकारी सभिनी तरफ़ां मिड़ी वियसि घस न छॾियऊं गुलज़ारी हलियो टे सभिनी सां हे जमा हुयसि घणी हयादारी हलियो टे सही हलियो टे सभिनी सां हे जमा हुयसि घणी हयादारी कचहरीअ जो कोॾो हुयो घणी हुयसि महिमानदारी जेकी ॼाणंदो सुञाणंदो मूर न विसारे मोचारी असद कयो आसिदन उन मटा ॾिनऊं ॾंजारी लाईंदा हिन सां हरदम हर महिल न का गुसाइन गसारी हिन कीनू हिन सां घणो लोभ लालच लजारी ही हले सौ सिधो वचन में हू कन मकारी जेॾा उठ तेॾा लोॾा वेझो न को साथारी गाबा वारे त ॾाढ सिगाई थींदा सगारी राति मां ॾींहुं तो होशन में हर बारी गौर फिकुर सोच वीचार करे कयूं उन लाइ तयारी गौर फिकुर सोच वीचार करे कयूं उन लाइ तयारी जहिड़ो वाह साम्हूं थींदो मोह ॾिनो अगराई मर्द जे भाग सारी सको न कढी अहिड़ाई कॾहिं माटीअ ते कॾहिं माटीअ ते धार धराई बोल बोल अहिड़ा वचन सुलूकनि में सराई अहिड़ा मर्द खे विरदे मिलंदा बि रहाई न रसाई अहिड़नि लारी सन ठहे न कार खाई न चखाई न रुखाई न चखाई
को बि खड़ तेल कोन निकितो मर्द ते हुई महिल आई साॻिया गोड़ गुमसान है बट कंहिंखे आज़माई वफ़ाई वफ़ादारीअ जी ख़बर पवंदी महिल ते इहे निभाई निभाइण वारा निभाइनि जेके ॾिसंदा आडी मां जी नकादी वाई निभाइण वारा निभाइनि जेकी ॾिसंदा आडी मां जी नकादी वाई ककर हा पिया जुड़ घणो रहियो मुंड में वसण वारी वसंदो कोन थो वसे रुगी गोड़ थींदी गुलदारी वसंदो सभिनी मटां ॾींहुं पवंदो ख़बर सारी गंद किचिरे मटां पवंदो धप थींदी गुलनि मटां पवंदो थींदी ख़ुशबूदारी सुबुह मां शाम ॾिया सनन उमेदनि में गुज़ारी जेका हुयसि मनशा उन में रती बि फ़र्क़ु न पियो पारी मथां वरी राति थियण वारी आवाज़नि जी आज़ारी राति जो पहिरियों पहिरियों शुरू थियो आई हाकारी वेड़े वियसि साॻिया वेड़ी वांगुरु करतूत जन जा कारी कई जोॾे जवान पंहिंजी पर हिमत न हारी कई जोॾे जवान पंहिंजी पर हिमत न हारी संगती साथी घणा मर्द जा दोस्ती ऐं यारी चयाई पुट खे दोस्ती रख मुख़लिस दोस्तनि जा ॾी ख़ुआरी पुट चयो पई खे बाबा मुंहिंजा दोस्त आहिनि आहे उन्हनि में वफ़ादारी दुनिया उमेद ते क़ाइमु आहे पर अहिड़ी प्रकारी उमेद हुजे बाक़ी कमु न पवे अहिड़ी अकाबरी बुखे खे ॾियनि नसाई खे सन अहिड़ी इज़हारी दुनिया जे अंदरि चढ़ंदे सिज जी सलामी आहे अहिड़ी एतबारी कॾहिं दरिया ते पियो वञनि कॾहिं अध ते पियो रहे अहिड़ी इंसारी सोचियो हुनजो औलाद कहिड़ी तरह सां वक़्तु सारी महिल हुई मिड़नी आई औलाद आज़माई दोस्ती यारी महिल हुई मिड़ई आई औलाद आज़माई दोस्ती यारी हिकु बि महिल न कई अहवाल ॿुधी सर बस्तो सारी चयनि घणो ॾुख दर्द हुयो असां महिल कयूं नारी कई महिल न कई असांजी थियनि साल घारी सुहिणा ॾटू आहिनि पर कड़ा जहिड़ी बेक़रारी नेकी करण जूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं घणेई पर कम करण जा इनकारी जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश प्रिया कयो असां किरारी या हुई बि जोश में होश में हिमतदारी वाड बि ख़लाक में साध्य पर्देदार कयूं चईदारी मोहबत पाए मन में चयूं भलाईअ जी काठे यावरी मोहबत पाए मन में चयूं भलाईअ जी काठे यावरी पीउ चयो पुट जे हल तोखे हली ॾेखारियां दोस्ती यारी अञा किन जे करे लहे उभरे पियो ख़लकत में सारी कम पवनि ख़बर पवे महलूं महमीर न विञाए महदारी तवकल जा ॾेड़ा पार यकीन आहे यादगिरी अञारी ॿ 12 या ॿ 22 ॿधीअ में ताक़त आहे हा ख़बर री हाल वारा के भाल कनि भली कार अहिड़ी अहल नज़री पुट चयो पई खे बाबा न तूं वई कंहिं वटि वियो घणो वक़्तु गुज़रे न आया चाचा वे कॾहिं तो वटि न ॾिठा हुए सभु सारी इहो तव्हांजो वक़्तु ॿियो हुयो हुई असुलदारी हुई उसूलदारी वाइदे वफ़ाई सचाई हुई उल्फत ईमानदारी वाइदे वफ़ाई सचाई हुई उल्फत ईमानदारी पुट चयो पी खे अॼुकल्ह कूड़ धोखेबाज़ बदख़लाक़ी जहिड़ो ईअं आहे अॼुकल्ह बेयकीनी बेएतमादी ख़ौफ़ त जहिड़ो ईअं आहे अॼुकल्ह ग़रीब हीणे कमज़ोर खे वेतर ग़रीब हीणो कमज़ोर करे थो जहिड़ो ईअं आहे पैसे जो कड़ पुठमुठ वारे जो पासो घणो खणे थो जहिड़ो ईअं आहे अॼुकल्ह खोट खातो तक़रीबन हर जबां ते शिकायत आहे जहिड़ो ईअं आहे तव्हांजो वक़्तु तमामु घणो प्यार मोहबत इख़्लाक़ हुयो जहिड़ो ईअं आहे तव्हांजे वक़्त में एतमाद एतबार हौसलो हुयो असां एहसान कंदड़ जहिड़ो ईअं आहे बरकत हुई बुर्दबार शुक्रगुज़ार फज़ीलत शफ़क़त कंदड़ जहिड़ो ईअं आहे तव्हांजे वक़्त में तमामु घणो हिमतदारी में नारवी नेक सालियो जहिड़ो ईअं आहे महिनत निवड़त सदाकत हुई ख़ुशि सलूकी जहिड़ो ईअं आहे महिनत निवड़त सदाकत हुई ख़ुशि सलूकी जहिड़ो ईअं आहे भाॻो ॾे भीड़ो न दाल मां सीरो आहे एतबारी बास ख़ुद घणी चाहत आहे घणी कुर्बदारी नसीब आहे भलो न ख़ुशी आहे चोॾिस चौधारी 8 आङुरियूं हथनि में जूं 2 आङूठा ठाहे ॾह ई गेह में करारी करारी
बुलबुल पखियुनि जूं मिठड़ियूं मिठड़ियूं लाटूं ख़ुशगवारी कोयल जा मिठड़ा मिठड़ा आवाज़ मन मोहींदड़ मुंड मल्हारी नसर दर नसुल पुठ मुठ आहे सेठ मददगारी मददगारी हमेशा सुर सरो सियारो नारो बहार खुशहाल खुशहाली शुमारी वक़्तु आहे नेमत आहे रहमत आहे राहत आहे बाजारी पीउ पुट हलिया पंधु करे आया मुख़लिस यार दोस्त जो ताक़त सवेरी पीउ पुट हलिया पंधु करे आया मुख़लिस यार दोस्त जो ताक़त सवेरी सॾ कयो माझी मर्दाने उन मुख़लिस यार दोस्त खे आवाज़ ॾिनई पहिरीं ई सॾ ते मुख़लिस यार दोस्त आयो ख़ुशीअ जो यार कई अस्सलाम वालेकुम माझी मर्दाने चयो वैलेकुम सलाम मुख़लिस यार दोस्त चयई कुर्ब जा कदम भरे आया तो कुर्बदार या इनायत थी वई मुख़लिस यार दोस्त चयो भली करे आया ख़ुशियां मेरे कई ख़ुशीअ जहिड़ी खोराक कान्हे अहिड़ी ख़ुशी ॾेई छॾी तव्हांजे आया दिली बाग बहार सराई थी पई मुख़लिस यार दोस्त चयो सम्झुसि सभु मूं तव्हांजे कमनि जी आहे तयारी कई तव्हां ख़ुशि आहियो चाक चङा भला वरी भली कार कई माझी मर्दाने चयो तुंहिंजूं लख भलायूं तूं मुख़लिस यार दोस्ती मलाई माझी मर्दाने चयो तुंहिंजूं लख भलायूं तूं मुख़लिस यार दोस्ती मलाई मुख़लिस यार दोस्त चयो अलाह साईं जी कुदरत जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे इल्मु हासिलु करियो पढ़ो लिखो इल्मु साइंस बि हासिलु करियो जे हिन जी पैदा कयल नंढड़े खां नंढी शइ खणी ॾिसिजे इंसान ज़ात ॼण हैरान थियो वञे जे उन ते गौर कजे जे अल्लाह रब्बुल आलमीन जो हुकुम इहो आहे इहो मञिजे त नज़र कर ज़मीन आसमान ॾांहुं जा बि शइ आहे जे त चङी तरह सां उनजी खोज ना करे ॾिसिजे जे इंसान ज़ात ते फ़र्ज़ु आहे अलाह साईं जेका शइ ख़लकी आहे जे त उन ई नमूने सां परखिजे अहिड़े नमूने सां तरक़ीब ॾिजे जे जो इंसान ज़ात खे फ़ाइदो थिए ऐं बाक़ी मख़लूक जो बि भलो थिए जो इंसान ज़ात खे फ़ाइदो थिए ऐं बाक़ी मख़लूक जो बि भलो थिए इल्मु उबम पढ़णु लिखणु सिखणु घुरिजे 52 अखरनि सिंधी ॿोलीअ में लिखियलु आहे जे अखरनि मां अंग करणु दिलचस्प आहे जे सिज चंड तारा सियारा बुर्ज आहिनि जे अल्लाह साईं कुदरत सां पैदा कया ई आहिनि जे अल्लाह रब्बुल आलमीन जेका मख़लूक ख़लकी आहे जे जानबदार बेजान जानदार आहे जे उन्हनि खे ॾिसिजे उन्हनि ते गौर कजे जे उन ई शइ जी खोजना जी कजे हर शइ खे उनखे परखिजे जे नंढड़े खां नंढड़ी शइ में अल्लाह जी कुदरत हिकमत आहे उन मां नफ़ो फ़ाइदो हासिलु कजे जे नंढड़े खां नंढड़ी शइ में अल्लाह जी कुदरत हिकमत आहे उन मां नफ़ो फ़ाइदो हासिलु कजे जे अनोखो मुनफ़र्द सिंधी घड़ियाल ईअं आहे सिंधी ॿोलीअ में पढ़णु लिखण मुताबिक़ तकलीफ़ वसाई जीअं आहे राति ऐं ॾींहं में टाइम वक़्तु मालूम करणु ईअं आहे कांटो हुन जो हले पियो साए पासे ईअं आहे 80 सेकंड बराबरि 1 मिंट ईअं आहे 80 मिंट बराबरि 1 कलाकु ईअं आहे 1 खां 16 कलाक राति ईअं आहे सरासरी 1 खां 16 कलाक सरासरी 32 कलाक ईअं आहे मुसलसिल हलंदड़ स्टैंडर्ड 32 कलाक ईअं आहे 50 सिटियल कमकार उन घड़ियाल मुताबिक़ कजनि ईअं आहे 50 सिटियल कमकार उन घड़ियाल मुताबिक़ कजनि ईअं आहे जदीद दौर में जदीद ईजादूं आहिनि रिमोट रोबोट अहिड़ा टिस्माटी ईजाद आहिनि बटण छुअण सां टीवी हलंदी आहे पखा हलंदा आहिनि डस्टबिन ईंदी आहे बटण छुअण सां रोबोट कमकार कंदा आहिनि भली हवा केॾो ज़ोर लॻाए पर ईजाद अहिड़ियूं आहिनि लाइट चार्ज थियण वारा अहिड़ा ॾीआ बि ॿरई रहंदा आहिनि जो विसामंदा कोन आहिनि ॿरंदा ई रहंदा आहिनि हवा पाणी ज़मीन ते तेज़ रफ़्तार अहिड़ी ईजाद आहे जो कलाकनि जो सफ़र मिंटनि में तय कंदा आहिनि सहूलियतूं घणियूं आसानियूं उन्हनि में घणा फ़ाइदा आहिनि सहूलियतूं घणियूं आसानियूं उन्हनि में घणा फ़ाइदा आहिनि कंप्यूटर हैरत अंगेज़ ईजाद आहे मोबाइल फ़ोन टच मोबाइल फ़ोन हैरत अंगेज़ ईजाद आहे राति हुजे या ॾींहुं ट्रैक्टर हैरत अंगेज़ ईजाद आहे आडी हुजे या माडी तती हुजे या थधी थ्रेशर हैरत अंगेज़ ईजाद आहे प्रूफ वाटर प्रूफ हैरत अंगेज़ ईजाद आहे सोलर सिस्टम
हैरत अंगेज़ी याद आहे हा चाचा मुख़लिस सहूलत आसानियूं आहिनि जे हाज़ा मिन फज़ल रब्बी आहे हा बाबा पुट हौसला अल्लाह नाफ़ियो रहीम करीम जो घणो ई रहम करम आहे मूं सम्झो तो बि सम्झ इएं सभई कम थी विया ईअं आहे माझी मर्दाने चयो मुख़लिस यार दोस्त तुंहिंजो थियो अहसान आहे वाह दावा माझी मर्दाने चयो मुख़लिस यार तुंहिंजो मुख़लिस यार दोस्त तुंहिंजो थियो अहसान आहे माझी मर्दाने चयो मुख़लिस यार दोस्त सदाईं गॾु हाणे मोकिलानी कान्हे हलूं था सदाईं गॾु मुख़लिस यार दोस्त तो सभु ॼाणींदो सदाईं गॾु महफ़िल यार दोस्त चयो वरी ईअं कीअं सदाईं गॾु जंहिंखे सभु ख़बर हुजे उनखे छा चइजे सदाईं गॾु हमेशह लाइ ख़ुशि चाक चङा भला सदाईं गॾु उन ई मुक़ररु टाइम ते सभु कम थी वेंदा सदाईं गॾु मोकिलानी कान्हे वरी मिलंदासीं सदाईं गॾु बाबा पुट हौसला ख़ुशि रहो ख़ुशि हुजो सदाईं गॾु माझी मर्दाने जे मोकिलाए रवाना थिया चयाईं वरी वरी मिलंदासीं सदाईं गॾु माझी मर्दाने जे मोकिलाए रवाना थिया चयाईं वरी वरी मिलंदासीं सदाईं गॾु वाह दावा माझी मर्दाने हौसले खे चयो जेकी प्यार मोहबत लाइ वाइदा वफ़ा कनि तिन सां गॾु हुजिजे अहिड़नि मोहबती माण्हुनि सां सदाईं गॾु हुजिजे दुख सुख में जेकॾहिं गॾु हुजनि उन्हनि सां गॾु हुजिजे वाइदे इक़रार जा जेको पका पुख्ता तिन सां गॾु हुजिजे ॾेती ॾेती सवलाई असां कनि सही तरीक़े सां तिन सां गॾु हुजिजे जेके महिल ते कम में अचनि था उन्हनि सां गॾु हुजिजे जेके न्याज़ निवड़ सां नाता रखनि उन्हनि सां गॾु हुजिजे तिन सां नातो न छिनजे उन्हनि सां गॾु हुजिजे नरमी सचाई ख़ुलूस कनि ईमानदारीअ सां उन्हनि सां गॾु हुजिजे जेके औखीअ सौखीअ महिल कनि हिकु ॿियनि सां उन्हनि सां गॾु हुजिजे जेके औखीअ महिल औखीअ सौखीअ महिल हिकु ॿिए सां गॾु हुजनि उन्हनि सां गॾु हुजिजे माझी मर्दाने चयो बाबा पुट हौसला वारा न्यारा थी विया ॾिठई अहिड़ी यारी दोस्ती वारा न्यारा थी विया सभु कम थी विया वारा न्यारा थी विया सभु मुश्किल आसान थी विया वारा न्यारा थी विया सहूलियतूं आसानूं थी वियूं वारा न्यारा थी विया हौसले चयो बाबा ॾिठुमि अहिड़ी यारी दोस्ती वारा न्यारा थी विया पर कुम तव्हांजी यारी दोस्ती वारा न्यारा थी विया वाक़ई चाचे मुख़लिस यारी दोस्ती निभाई वारा न्यारा थी विया मिठू नियत साफ़ मंज़िल आसान वारा न्यारा थी विया वाह दावा मिठू नियत साफ़ मंज़िल आसान वारा न्यारा थी विया सही